नाज़िन पटीदन में ग्रैंड हेल्थ अलायंस दफ़ा मुतालबन की मञता लाइ एहतजाज किया वियो आहे। ॾिसूं था फयाज़ सूमरो जी हीअ रिपोर्ट। हेल्थ अलाउंस और रिस्क अलाउंस दिनों वञे। असां रिस्क ते कम करे रहियूं। असां पेशेंट अचन था वो खबर ना है तो कोरोना जो है या ना। असां उनके ट्रीट कयूं था। असां वटि मास्क भी कोन, असां वटि का भी पीपी किट कान्हे का। इन जे करे असां उनके ट्रीट त कयूं था। असांखे खबर ना है तो वह कोरोना जो है या ना है। असां रिस्क ते कम करे रहियूं पर असां रिस्क अलाउंस जे बगैर असां सिंध हुकूमत के अपील था कयूं तो असांखे रिस्क अलाउंस ॾिनो वञे। गरीब माण्हुनि जो ख्याल कंदे असांजा जेके जायज़ मुतालबा आहिनि उन्हनि ते ध्यानु ॾियनि। एतिरी वॾी ॻाल्हि न आहे। ॿियनि सूबनि में जॾहिं इहो इम्प्लीमेंट थी सघे थो त पोइ सिंध में छो न। शहीद थियण जे लाइ तयारु आहियूं पर महिरबानी करे असांखे शहादत जो रुतबो ॾिनो वञे। असांजे पैरामेडिक खे शहादत जो रुतबो ॾिनो वञे ऐं उन्हनि खे बि ईअं ई फोर्सिस वांगुरु मराद मिलणु घुरिजनि। उन्हनि जी फैमिलीज़ खे बि ईअं ई मराद मिलणु घुरिजनि जीअं ॿिनि खे फोर्सिस खे मिलनि थियूं। असांजी डिमांड सिर्फ़ु इहा आहे त जेके असां हक़ जेके असांजा आहिनि हक़ी जेके असां मुतालबा रखिया आहिनि उहे असांजा मंज़ूर कया वञनि। पैरामेडिकल स्टाफ आहे, असां उन्हनि सां सभु गॾु आहियूं। छो जीअं त असांजो जेको आहे जायज़ मुतालबा आहिनि, असां उन्हनि खां कुझु वधीक नथा घुरूं पर असां पंहिंजी रिस्क ते जेको आहे सो उन्हनि जे रिस्क ते कमु पिया था कयूं। फील्ड में असां कमु कयूं था। असांखे पूरी सैलरी बि नथी मिले, न टाइम स्केल आहे न इहो रिस्क अलाउंस आहे। असां ॿियनि जी जेको कहिड़ी ख़बर मरीज़ अचनि था, असां फील्ड में कमु कयूं था। असांखे का फैसिलिटी न आहे, न असांखे मास्क आहे, न असांखे मास्क थो ॾिनो वञे, न असांखे को किट सामान आहे, कुझु बि न आहे असांखे।